बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्न अव्वल बैतिन वुदिअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिलआलमीन। फीहि आयातुन बय्यिनातुन मक़ामु इब्राहीम व मन दख़लहु कान आमिना वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला वमन कफर फइन्नल्लाह गनिय्युन अनिल आलमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी मक़ामिन आखर वइज़ यरफ़अु इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी मक़ामिन आखर वअज़्ज़िन फिन्नासि बिलहज्जि यातूक रिजालन व अला कुल्लि ज़ामिरिन यातीन मिन कुल्लि फज्जिन अमीक़। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शानि हबीबिहि इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अजुनाई ज़ुल्हिज्जा तारीख़ आहे। हाजी सबुराज हज जा अरकान पूरे करण में मशगूल हूंदा। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है अल्लाह तबारक व तआला समूरन मुसलमानन मर्दन औरतुन के हज बैतुल्लाह सआदत सां नवाज़ण फरमाए। इस्लाम जा रुकन बुनियाद पंजन शयुनि ते आहे। उन्हनि मां पहिरियों आहे शहादत अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। मां शाहिदी दुनिया त अल्लाह खां सवाइ कोई भी बंदगीअ जे लाइक़ न आहे ऐं मुहम्मद अल्लाह जो बानो हिन जो रसूल आहे। उन खां बाद में निमाज़ खे क़ाइमु करणु, ज़कात ॾियणु, रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखणु, पंजो आहे हज बैतुल्लाह शरीफ़ जो करणु। निमाज़, तौहीद, शहादत, अल्लाह जे हिकिड़ाईअ जी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जी, इहा हर हिकु इंसान जे मथां फ़र्ज़ आहे। ऐं इहे ईमान हर वक़्त में इंसान में मौजूद हुजणु खपे। ईमान वियो त इंसान जा अमल भी चटु थी विया। पोइ कॾहिं कुफरी लफ़्ज़नि करणु ॻाल्हाइण जे करे नेक अमल चटु थी वेंदा आहिनि। कॾहिं अमल त भलो हूंदो आहे पर माण्हुनि खे ॾेखाव जे लाइ कयो वेंदो आहे, उहो भी सवाब खां महरूम थी वेंदो आहे। कबीरा गुनाह जेके आहिनि, जे हदीस पाक में अचे थो इंसान ज़िना थो करे उन वक़्त में ईमान निकिरी करे बीहे थो, चोरी थो करे उन खां ईमान निकिरी करे बीहे थो। बहरहाल अहिड़ा वॾा गुनाह जेके आहिनि त ईमान उन मां सलब कयो वेंदो आहे। पोइ जेकॾहिं उन आइन वक़्त में गुनाह जे वक़्त में उन इंसान जो मौत थी वियो, इहो ॼण त बग़ैर ईमान जे हिन दुनिया मां वियो। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं तव्हां ऐं असां समूरनि मुस्लमाननि जे ईमान खे अल्लाह पाक महफ़ूज़ रखणु फरमाए। ईमान जड़ आहे, ईमान आहे बक़ाया अमल हुन जो सिंगार आहे।
वो केतिरियूं नमाज़ूं हुजनि, केतिरा रोज़ा हुजनि, हज हुजनि, ज़कात हुजे, उम्र हुजे, ईमान न आहे त का शइ रब वटि क़बूल कोन्हे। अल्लाह पाक उनखे दुनिया में बदिलो ॾींदो, बाक़ी आख़िरत में उनजे लाइ कुझु बि कोन। त ही हज जो फरीज़ो सॼी ज़िंदगीअ में हिकु दफ़ो मुस्लमाननि जे मथां, मालदारनि जे मथां फ़र्ज़ आहे। बैतुल्लाह शरीफ़ जी शुरूआत अल्लाह तबारक व तआला हिन आयतुनि शरीफ़नि जे अंदरि फरमायो, इन्न अव्वल बैतिन वुदिअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। बेशक पहिरें में पहिरियों घर जेको ज़मीन ते रखियो वियो उहो बैतुल्लाह शरीफ़ आहे। अल्लाह पाक इन में हिदायत भी रखी माण्हुनि जे लाइ, ऐं इन में बरकत भी रखी जहान वारनि जे लाइ। पोइ जेको हज बैतुल्लाह शरीफ़ ते वेंदो आहे, अल्लाह तबारक व तआला उनखे हिदायत अता करणु फरमाईंदो आहे, सिधे रस्ते जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। समूरे जहान वारनि जे लाइ इहो बैतुल्लाह शरीफ़ हिदायत आहे, बरकत आहे। पहिरियां रुए ज़मीन पाणी हुई, पाणीअ जे गज मां गज जॾहिं घाटी थी वई, अल्लाह तबारक व तआला जे हुकुम सां ज़मीन ठहणु शुरू थी। त पहिरियों पहिरियों जेका ज़मीन ठही आहे उहा बैतुल्लाह शरीफ़ वटां ठही आहे। रुए ज़मीन जो जेको विच आहे उहो बैतुल्लाह शरीफ़ आहे। रूह ज़मीन जो जेको विच आहे उहो बैतुल्लाह शरीफ़ जे जॻह ते आहे, इहो आहे। अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां काफ़ी इम्तिहान वठणु फरमाया। उन्हनि में इहो भी हुकुम करणु फरमायाईं, ए इब्राहिम हाणे इन बैतुल्लाह शरीफ़ जी अॾावत कर। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम उहे निशान ॾसे वियो। उन निशाननि खे ज़ाहिर करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे हुकुम सां ॿिन्ही पैगंबरनि होॾो पीउ आहे होॾो पुटु आहे बैतुल्लाह शरीफ़ जी अॾावत शुरू करणु फरमाई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम मिस्त्री आहे, हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम मज़दूरीअ वारो मज़दूर वारो कमु ॾेई रहियो आहे। अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो जन्नत मां पत्थर मोकिलणु फरमायो, जो अल्लाह तबारक व तआला फरमायो, फीहि आयातुम बय्यिनातुम मक़ामु इब्राहीम। उन्हनि अल्लाह पाक जे निशाननि मां हिकिड़ी इहा भी निशानी आहे, इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बीहण जी जॻह। हाजी सबोरा उमिरे कंदड़ उहो पत्थर ॾिसी आया आहिनि। पत्थर केॾो सख़्त थींदो आहे, पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जा पेर ईअं ई छपिया पिया आहिनि जीअं चीकीअ मिटीअ ते पेर छपिबा आहिनि। इहो अल्लाह पाक जे निशाननि मां वॾे में वॾी निशानी उन जाइ ते इहा मौजूद आहे। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम उन ते चढ़ी करे उसारी करणु फरमाए पियो, गारे जी ज़रूरत पवे पई त ऑटोमेटिक उहो पत्थर हेठि थी वञे पियो। जॾहिं मथे थियण जी ज़रूरत पवे पई, ऑटोमेटिक उहो पत्थर मथे थिए पियो, लिफ्ट वारो कमु ॾे पियो। जीअं प्रेशर सां का शइ मथे कबी आहे, अल्लाह तबारक व तआला जे हुकुम सां इहो पत्थर उहो कमु ॾेई रहियो हो। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल्लाह शरीफ़ खे तामीर करे पूरो कयो, अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरियऊं, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। ए परवरदिगार असांजा क़बूल कर तूं असां खां, बेशक तूं ॿुधंदड़ भी आहीं ॼाणींदड़ भी आहीं। ही जेको असां तुंहिंजे हुकुम सां मज़दूरी कई आहे, तुंहिंजो घर तामीर कयो आहे,
ए परवरदिगार, ए जहान जा पालनहार, असां खां इहो क़बूल करणो फरमाए। ॿुधंदड़ बि तूं आहीं, ॼाणींदड़ बि तूं आहीं। इन मां इन जे तरफ़ भी इशारो आहे त जॾहिं बि दुआ घुर्जे उन खां घुर्जे जेको ॿुधे बि ऐं ॼाणे बि सम्झे बि। ये ॿई सिफ़तूं अल्लाह तबारक व तआला में हमेशह मौजूद आहिनि, जो रब साईं हमेशह ॼाणे बि थो, ॿुधे बि थो। कहिड़ो बि वक़्तु हुजे, राति हुजे, ॾींहुं हुजे, झुड़ हुजे, मींहुं हुजे, इंसान कहिड़े बि मशग़िले में हुजनि, पर अल्लाह पाक हमेशह इंसाननि जे, हैवाननि जे, मखलूक जे, पंहिंजे सॼणनि खे ॿुधणु फरमाईंदो आहे। इहे इंसान भुलियल आहिनि जेके मखलूक खे सॾे रहिया आहिनि, या जंहिं सॼो, इहे इंसान भुलियल आहिनि। अल्लाह पाक फरमायो, जेके मां अल्लाह खां सवाइ मूंखे छॾे करे ॿियनि खे सॾनि था, ॿियनि खे पंहिंजो हाजत रवा सम्झनि था। फरमाए, वमन अज़ल्लु मिम्मन यदउ मिन दूनिल्लाहि मन ला यस्तजीबु लहू इला यौमिल क़ियामति व हुम अन दुआइहिम गाफ़िलून। इन खां वधीक केरु गुमराह आहे जो अल्लाह खां सवाइ ॿियनि खे सॾनि था, उहे उन जे सॾ खे ॿुधनि त कोन था, पर अल्लाह पाक फरमाए क़यामत ताईं इन जे सॾण जे ॿुध खां, सॾ जे ॿुधण खां उहे गाफ़िल आहिनि। उन्हनि खे इहा बि ख़बर कोन्हे त असांखे केरु सॾे रहियो आहे। त अल्लाह पाक में इहे सिफ़तूं आहिनि जो हमेशह ॿुधे बि, ॼाणे बि। आलिम सगुरा मिसाल ॾींदा आहिनि त मुख़्तलिफ़ पैगंबर हर कंहिंजी ॿोली पंहिंजी, मुख़्तलिफ़ अल्लाह वारा नेक सालिबाना उन जूं ॿोलियूं पंहिंजूं, के फारसी ॿोली ॻाल्हाइण वारा, ॿुधण वारा, के पंजाबी की ॿोली ॿुधण ऐं ॻाल्हाइण वारा, के सिंधी। त हाणे जेकॾहिं सिंधी उनखे सॾे त उहो कीअं सम्झंदो, पंजाबी जेकॾहिं पछड़े वारे खे सॾे त उहो कीअं सम्झंदो। अल्लाह तबारक व तआला त समूरनि ॿोलियुनि जे पैदा करण वारो बि आहे, सम्झण वारो बि आहे, ॼाणण वारो बि आहे। इहे समूरियूं सिफ़तूं अल्लाह पाक में आहिनि। तंहिंजे करे पुकार कजे, सॾु कजे त उन रब करीम खे कजे जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जे दर्स मां असां समूरनि मुस्लमाननि खे इहा तालीम मिले थी त जॾहिं बि तव्हां नेक अमल कयो त अल्लाह खां क़बूलियत जे लाइ उनखे बाॾायो त रब साईं असांजो अमल हाणे तूं क़बूल करणु फरमाए। तूं ॿुधंदड़ बि आहीं, ॼाणींदड़ बि आहीं। अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम करणु फरमायो, वअज़्ज़िन फिन्नास, ए इब्राहिम माण्हुनि खे सॾु कर हज जे लाइ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो, या रब मुंहिंजो सॾु केरु ॿुधंदो। ग़ालिबन सनिया जबल आहे, अल्लाह जो हुकुम थियो हिन जबल ते चढ़ी करे तूं माण्हुनि खे सॾ। पोइ माण्हू प्यादा बि ईंदा, सवारनि ते बि ईंदा। अल्लाह जो हुकुम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम मञी करे माण्हुनि खे हज जे लाइ सॾियो। हदीस पाक जे अंदरि अचे थो, जेके बि रूह हुया अल्लाह तबारक व तआला समूरनि रूहनि ताईं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो आवाज़ ॿुधाइणु फरमायो। अल्लाह इन शइ ते क़ादिर आहे। पोइ जिन बि उन हज जे सॾ खे ॿुधी करे लब्बैक चयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जंहिं हिकु दफ़ो लब्बैक चई उहो बैतुल्लाह में हिकु दफ़ो हाज़िर थींदो। जंहिं ॿ दफ़ा लब्बैक चई उहो ॿ दफ़ा, जंहिं 3 दफ़ा कई उहो 3 दफ़ा बैतुल्लाह शरीफ़ में हाज़िरी भरींदो। जंहिं 100 दफ़ा चई उहो 100 दफ़ा बैतुल्लाह शरीफ़ जी हाज़िरी भरींदो। अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सॾ खे एॾो परे ताईं ॿुधाइणु फरमायो। रब हिन शइ जे मथां क़ादिर आहे। लब्बैक जी माना आहे हाज़िर। बैतुल्लाह शरीफ़ एॾो बरकत वारो आहे जो हदीस पाक में अचे थो 120 रहमतूं अल्लाह तबारक व तआला जो बैतुल्लाह शरीफ़ ते 24 कलाक वसनि थियूं। उन्हनि मां 60 रहमत जेका आहे, जेके तवाफ़ कनि था उन जे मथां अल्लाह तबारक व तआला जी रहमत वसे थी।
जेके ज़िक्र अज़कार कनि था क़ुरान पाक जी तिलावत वेठे कनि था हरम में 20-40 जेकियूं उन्हनि खे ॾिनियूं वञनि थियूं सिर्फ़ जेके उते हाजी सगोरा उमिरे कंदड़ बैतुल्लाह जे हुदूद में वेही करे काबतुल्लाह शरीफ़ जी ज़ियारत कनि था कुझु पढ़नि कोन था उन्हनि खे 20 रहमतूं उन्हनि जे मथां वसनि थियूं एॾो इहो घर बैतुल्लाह अल्लाह पाक एॾो रहमत वारो करणु फरमायो जो जेतिरो इंसान ॾिसंदो इंसान जी अखि न थकिबी ॿी केॾी बि शइ प्यारी महबूब हुजे ॾिसंदो हली हली उहा अखि ॾिसण खां थकिजी पवंदी ऐं ॿियो ख़ुसूसन कारे रंग खे ॾिसणु कुदरत जी अखि खे नापसंद हूंदो आहे एतिरो अखि न ॾिसी सघंदी ॿियनि रंगनि खां जेतिरो कारे रंग खे पर बैतुल्लाह शरीफ़ जो ग़िलाफ़ कारो आहे जॾहिं इंसान जी उन ते नज़र पवे थी अखियुनि मां पाणी वही वञे थो इंसान जी हियत तबियत मटिजी वञे थी अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ इंसान जो ध्यानु छिकिजी वञे थो छो त अल्लाह जी रहमत एतिरी वसे थी इन में निशानियूं हजर अस्वद भी अल्लाह तबारक व तआला जन्नत खां पत्थर मोकिलणु फरमायो इनखे चुमी ॾियणु सुन्नत आहे या इस्तिलाम परे खां जेकॾहिं चुमी नथो ॾेई सघे त परे खां हथ मथे खणी करे बिस्मिल्लाह चई करे अल्लाह अकबर चई करे पंहिंजे हथनि खे चुमी ॾींदो ॼण त इन चुमी ॾिनी हदीस पाक में अचे थो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो इहो हजर अस्वद पत्थर बि उन हाजीअ जे लाइ उन उमिरे कंदड़ जे लाइ बारगाह इलाही में सिफारिश कंदो त रब साईं ही समूरो पंहिंजो मुल्क बचा ॿार छॾे करे तुंहिंजे घर में हाज़िर थियो मां हिन जी शाहिदी ॾियां थो हदीस पाक में अचे थो इहो हजर अस्वद पत्थर जन्नत मां आयो त सफ़ा सफ़ेद हो पोइ जॾहिं इन जाइ ते रखियो वियो हाजी सगोरा उमिरे कंदड़ जॾहिं उनखे चुमी ॾींदा आहिनि हथ लाहींदा आहिनि या इस्तिलाम अस्सलाम कंदा आहिनि पोइ इंसाननि जे गुनाहनि खे चूसींदो आहे उन जे करे उन पत्थर जो रंग कारो थी वेंदो आहे इंसान जे गुनाहनि खे ईअं चूसींदो आहे इहा बि क़बूलियत जी जगह आहे जो इंसान इन जाइ ते जेका दुआ घुरंदो आहे अल्लाह पाक क़बूल करणु फरमाईंदो आहे हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकिड़े दफ़े हजर अस्वद खे चुमी ॾेई करे फरमायो ए हजर अस्वद मूंखे पक आहे त तूं पत्थर वां तोमें नफ़े नुक़सान जी काई ताक़त न आहे मां तोखे इन जे करे चुमी ॾियां थो जो मुंहिंजे साईं मदीने जे मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे चुमी ॾिनी आहे उन सुन्नत खे अदा कंदे तोखे चुमी थो ॾियां बाक़ी न त तोमें नफ़े नुक़सान जो कुझु बि तूं उन में मालिक नथो थी सघे अक़ीदो एॾो मज़बूत इन मां क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि खे हज़रत उमर साईं जो मैसेज आहे त नफ़ो नुक़सान आहे त उहो रब उन शइ जो मालिक आहे काई मखलूक पत्थर भी मखलूक आहे एॾो बरकत वारो आहे पर उन जे हथ में नफ़ो नुक़सान न आहे नफ़े नुक़सान जो मालिक आहे त हिकिड़ो अल्लाह आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जंहिं हज बैतुल्लाह शरीफ जो कयो उन में गुनाह भी न कयई कंहिंखे ईज़ाई भी न अल्लाह तबारक व तआला उन हाजी सगोरे जा इहे गुनाह माफ़ करणु फरमाए थो जीअं बच्चो पंहिंजे अमड़ जे पेट खां ॼमंदो आहे उन जे मथां कोई गुनाह न हूंदो आहे इहो हाजी सगोरो इन गुनाहनि खां पाक ऐं साफ़ थी वञे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो तव्हां खे ताक़त थी वञे त हज में देर न कयो पैसा थी वञनि जवानी आहे ताक़त आहे त हज करण में देर न कयो छो त पैसो अचणी वञणी शइ आहे अॼु तोखे तंदुरुस्ती आहे मथां सुभाणे इहा ताक़त तोखे न हुजे अल्लाह ख़ैर करे को अहिड़ो मामिलो थी पवे तोमें कमज़ोरी थी वञे तंहिंजे करे हज जे लाइ ख़ुसूसन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा तरग़ीब अता करणु फरमाई
त जॾहिं तव्हांखे ताक़त थी वञे पैसे जी, सफ़र जी, सवारीअ जी, अमन जे लिहाज़ सां, त पोइ तव्हां हज में देरि न कयो, तकड़ कयो। पाण फरमायो जेको ताक़त हूंदे हज नथो करे, पोइ यहूदी या नसारो थी मरे। एॾो वईद आहे। हाजी सगोरो जॾहिं बैतुल्लाह शरीफ में निमाज़ पढ़े तो एक निमाज़ जो सवाब लख जे निमाज़ जो बराबर सवाब आहे। एक कुरान पाक जो खत्म बैतुल्लाह शरीफ में कढे, जणो कुरान पाक जा लख खत्म कढे। त जेको भी अमल आहे एक अमल कंदो उनके सवाब जेको अल्लाह पाक अता करणो फरमाईंदो, लख जो सवाब अता करणो फरमाईंदो। पर जे करे उन जाइ ते वरी एॾो गुनाह कयो त गुनाह जो भी दर्जो एॾो आहे, उहो भी एॾो ई गुनाह थींदो। हिकु गुनाह करण जे करे लख गुनाह ॼण कया। ये अदब जूं शयूं आहिनि, अदब जूं जॻहियूं आहिनि। उते हिकिड़े आलिम सगोरे ॿुधायो त हदीस पाक में आहे, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह तबारक व तआला काबतुल्लाह शरीफ खे सिफारिश जी इजाज़त ॾींदो। पोइ जंहिं बैतुल्लाह शरीफ जो तवाफ़ कयो ईमान जे हालत में, क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जे बारगाह में इहो बैतुल्लाह शरीफ सिफारिश कंदो त रब साईं ने मुंहिंजो तवाफ़ कयो, तंहिंजे करे हिन जा गुनाह माफ़ कर, हिन खां तूं राज़ी थी हुनखे जन्नत अता करणु फरमा। ॿियो हाजी सगोरो घरां त संभरी करे निकितो, पर रस्ते में हुनजो मौत थी वियो। अल्लाह तबारक व तआला उहो भी क़यामत जे ॾींहुं बैतुल्लाह शरीफ खे ॼाणाईंदो, उनखे भी सुञाणे करे उन माण्हूअ जे मोमिन जे बारे में, मोमिनियाणीअ जे बारे में भी बारगाह इलाही में काबतुल्लाह शरीफ सिफारिश कंदो। टियां उहे माण्हू जेके सॼी उमिरि दिल में तड़पंदा रहिया, सिक में मोहब्बत में तड़पंदा रहिया, पर उते पहुची न सघिया। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे तड़प खे, उन्हनि जे सिक खे भी न विञाईंदो। हुया ग़रीब, काबतुल्लाह खे हुकुम करणु फरमाईंदो, ए काबा उन जे लाइ भी सिफारिश कर। अल्लाह पाक उहे भी उनखे ॼाणाइणु फरमाईंदो, उन जे लाइ भी सिफारिश कंदो। त मोमिन जी असुल आहे दिल जो इरादो, दिल जी तड़प। जे कॾहिं बैतुल्लाह शरीफ हजत बैतुल्लाह जो या उमिरे जो इंसान खे सही तड़प आहे, सही मोहब्बत आहे, अल्हम्दुलिल्लाह पैसा थी विया, पासपोर्ट ठाराए त इहा हिकिड़ी दरख़्वास्त आहे। जी तव्हां असां ऑफिसनि में दरख़्वास्त ॾींदा आहियूं त असांजो ही कमु आहे, हिन ते नोट लॻे त असांजो ही कमु थिए। अड़े नमूने सां बारगाह इलाही जे कोर्ट में जेको मुसलमान मर्द या औरत पासपोर्ट ठाराए थो इन इरादे सां त मां उमिरे ते वञा, बैतुल्लाह शरीफ जो हज कयां, इहा हिकिड़ी दरख़्वास्त आहे। अल्लाह तबारक व तआला ज़रूर क़बूल करणु फरमाईंदो आहे। हर फर्ज़ खां बाद में, पासपोर्ट ठाराइण खां बाद में उहो मोमिन मुसलमान मर्द औरत दुआ घुरनि त अल्लाह जेको असांजे वस में आहे उहो असां कमु कयो आहे, हाणे अॻिते तूं मदद करणु फरमा, तूं आसानी करणु फरमा। तहज्जुद निमाज़ पढ़ी करे उन खां बाद में दुआ घुरे। अल्लाह तबारक व तआला इन वक़्त में भी दुआउनि खे क़बूल करणु फरमाईंदो आहे। हज कंदड़, उमिरे कंदड़ बैतुल्लाह शरीफ में वियो, उन जा गुज़रियल गुनाह माफ़ थी वेंदा ऐं हुननि खे राहत हासिल थी। अल्लाह तबारक व तआला जे घर ऐं अजाइब उते जेके ॾिठई, वरी हाजी सगोरो उतां मदीने शरीफ ॾे वेंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जंहिं मुंहिंजे उम्मतीअ मुंहिंजे मस्जिद में 40 निमाज़ूं पाबंदीअ सां पढ़ियूं, अल्लाह तबारक व तआला इन 40 निमाज़नि पाबंदीअ सां पढ़ण जे करे उनखे निफाक़ खां परी करणु फरमाईंदो, जहन्नम जे बाहि खां परी करणु फरमाईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो,
जंहिं मुंहिंजे क़ब्र जी ज़ियारत कई मुंहिंजे मथां वाजिब आहे त मां क़यामत जे ॾींहुं उन जी सिफारिश कयां। कंहिं शाइर चयो हर शहर जो मक़ाम पंहिंजो आहे, ए मदीना तुंहिंजो शान ऐं फज़ीलत उहो आहे जो तुम्हें जन्नत अल्लाह पाक रखणु फरमाए। रोज़ अतर जे भरिसां रियाज़ुल जन्नह उते कालीन मुख़्तलिफ़ आहिनि। सॼी मस्जिद नबवी खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त ही जन्नत जे टुकरनि मां हिकिड़ो टुकरो आहे। मोमिन जन्नत में जेका शइ तलब कंदो अल्लाह पाक उनखे अता करणु फरमाईंदो। पर जेको दुनिया में मदीने शरीफ हिन जगह ते दुनिया जी जन्नत में अल्लाह तबारक व तआला खां जेका जायज़ हाजत घुरणु फरमाईंदो आहे अल्लाह तबारक व तआला क़बूल करणु फरमाईंदो आहे। खोड़ तजुर्बा ऐं मुशाहिदा मदीनो मदीनो आहे। मक्के पाक जे लाइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी रब्बि जअल हाज़ा बलदन आमिना, ए परवरदिगार मुंहिंजा हिन शहर खे तूं अमन वारो करणु फरमा। वर्ज़ुक़हुम मिनस समरात, ऐं हिननि खे मेवात जो रिज़्क़ खाराए। लअल्लहुम यशकुरून, जे खाई करे तुंहिंजो शुक्रानो अदा कनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने पाक जे लाइ ॿ दफ़ा रब खां दुआ घुरणु फरमाई, ए अल्लाह दाने इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के पाक जे लाइ दुआ घुरणु फरमाई, पर मां तोखां ॿ दफ़ा घुरणु फरमायां तो मदीने खे बरकत वारो करणु फरमा। मदीने जी आबहवा मुख़्तलिफ़ हुई, गरम हुई। जॾहिं सहाबी सगोरा हिजरत करे मदीने पाक ॾे आया त बुखार तमामु सख़्त हुआ। जॾहिं उमरो अदा करण जे लाइ मक्के पाक ॾे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वया काफ़िर चवनि पिया त बुखारनि जा हयल हाणे ॾिसूं त इहे काबतुल्लाह जो तवाफ़ कीअं था कनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम मिलियो त पंहिंजे सहाबा खे शागिर्दनि खे चओ त जॾहिं तव्हां बैतुल्लाह जो तवाफ़ कयो त कुल्हा हणो। रुकन यमानीअ खां हजर असवद ताईं कुल्हा हणबा जी मुजाहिद ऐं काफ़िरनि खे ॾेखारण जे लाइ तव्हां त हुन ते दहशत वेहे त मुस्लमान कमज़ोर न थिया आहिनि, मुस्लमाननि में उहा ई ताक़त आहे। अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ खे क़बूल करणु फरमायो जो हर मुस्लमान जे ज़बान ते मदीनो शरीफ घणो उचारबो आहे त फलाणो काॾे वियो आहे जे मदीने शरीफ वियो आहे त मदीनो बि मदीनो आहे। पहिरियों यसरब हो, उन खां बाद में इहो नालो पियो मदीना मुनव्वर। मदीनो जेको आहे शहर खे मुनव्वर माना रोशन। इते जंहिं हिकिड़ी नमाज़ पढ़ी उनखे 50 नमाज़ जो सवाब। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां खां थी सघे तव्हां मदीने में मरो, जेको मदीने में मरंदो मां क़यामत जे ॾींहुं उन जी सिफारिश कंदुमि। हाणे हर माण्हू त मदीने नथो मरी सघे, पर जेको दिलि में सही तड़प रखंदो, चाहत रखंदो, अल्लाह तबारक व तआला ज़रूर उनखे दर्जो अता करणु फरमाईंदो। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। उस्ताद अब्दुल हई घोटो साहब रहमतुल्लाह अलैहि घोटिके जो हुया, ठेड़ीअ घणो वक़्तु पढ़ायो। साईं ॿेर वारनि वटि विया, चई साईं दुआ घुरो त अल्लाह मदीने मारे। साईं जन चयसि त पुट माण्हू काथे बि मरे, पर जेकॾहिं मदीने सां मोहबत आहे त अल्लाह साईं उनखे उते पुॼाईंदो। पोइ चई असांजो साईं फरमाईंदो हो, हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी रहमतुल्लाह अलैहि किसो खणंदा हुआ त हिकिड़ो काफ़िलो हज ते रवानो थियो। उन्हनि में हिकिड़ो नेक सालिह शख़्स हो,
घणी इबादत ऐं ज़िक्र अज़कार सफ़र में कंदो हले पियो। हलंदे हलंदे वो बीमार थी पियो। अल्लाह जी कुदरत उहो वफ़ात करे वियो। पोइ उन्हनि कफ़न ॾेई करे जनाज़ो पढ़ी करे जबल जी हिकिड़ी गार हुई उन में अंदरि रखी करे मथां ॿाहिरां पथर ॾेई छॾियो। हुनखे तस्बीह जेका हुई उहा सॼे हथ में ॾेई छॾियो। अल्लाह जी कुदरत हिननि हज अदा कयो, मदीने शरीफ़ विया, उते रहनि पिया। हलंदे हलंदे हिकिड़े ॾींहुं ख़बर शाया थी, माण्हुनि में ॻाल्हि हली त हिकिड़ी क़बर मां हिकिड़ो सफ़ेद ॾाढ़ीअ सां लाश ज़ाहिर थियो आहे जंहिंखे हथ में तस्बीह आहे। हिननि चयो त हली ॾिसूं। ॾिसण त उहो ई शख़्स हुयो जेको हिननि रस्ते में दफ़नायो हो। ही हैरान थी विया। उतां जे कामेडीअ खे ॾसियऊं त ही असां सां सफ़र में साण हो ऐं ही उते वफ़ात करे असां हिनखे फलाणी जॻह ते दफ़नायोसीं। पोइ उन्हनि माण्हुनि जेके जन्नतुल बक़िया में दफ़न कराइण वारा हुआ उन्हनि पुछा कई त हिन जाइ ते केरु दफ़न थियल हुयो। पोइ ख़बर पई त फलाणो शख़्स हो। पोइ उनजो अमल पुछऊं। उनजे घर वारनि ॾसियो, घरवारीअ ॾसियो त जॾहिं सियारे में तड़कंदो हो त पोइ ईअं चवंदो हो त यहूदियुनि वारो तरीक़ो भलो आहे, गुस्ल लाहिण में तड़ लाहिण में सिर्फ़ु उघड़ खे धोइबो आहे। ऐं असां मुस्लमान जे लाइ आहे त सॼे बदन खे हिकु दफ़ो ज़रूरु धोअणु फ़र्ज़ु आहे। 3 दफ़ा गुर्रा करणु, 3 दफ़ा नक में पाणी विझणु, बाक़ी सॼे बदन खे हिकु दफ़ो सही नमूने सां धोइजे जीअं वार जेतिरी बि जाइ न रहे। पोइ उहो शख़्स सियारे में थधे पाणीअ जे करे उथण जे करे ईअं चवंदो हो सिर्फ़ु, माना हुनजी उन तरीक़े सां मोहबत हुई त जेकर यहूदियुनि वारो तरीक़ो असां में हुजे हा सिर्फ़ु उघड़ खे धोई छॾियूं हा त गुस्ल लही वञे हा। पोइ हिन चयो त हिननि जी इन शख़्स जी मोहबत यहूदियुनि जे तरीक़े सां हुई, तंहिंजे करे अल्लाह पाक हिनखे इन क़ब्रिस्तान मां छिके करे उन यहूदियुनि ॾे पुॼायो ऐं अल्लाह पाक हिनखे छिके करे हिन जाइ ते पहुचायो। त दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे मके ऐं मदीने सां अल्लाह पाक सची मोहबत अता करणु फरमाए। अल्लाह पाक हर मुसलमान खे इन्हनि ॿिन्ही शहरनि जूं ज़ियारतूं नसीब करणु फरमाए। वाखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम। रब्बना इग़फिर लना व लिइख्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। हस्बुनल्लाहु व नि'मल वकील व नि'मल मौला व नि'मन नसीर व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मदिन व आलिहि व